नवाज़ लीग जे सूबाई अॻवान कादिर बख़्श कलमती चयो आहे त सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन खे 16,800 एकड़ ज़मीन अलाट कई आहे, पर बहरिया टाउन कराची जी हदनि में मौजूद मलीर जे मक़ामी माण्हुनि जी ज़मीननि ते ज़बरदस्ती बालार करे रहियो आहे। हुन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मेमण ॻोठ में मुनक़िद थियल हिक तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त ज़मीनूं मक़ामी ज़िमेदारनि जे नाले ते आहिनि, जिन ते बहरिया टाउन सिंध हुकूमत जी मदद सां ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहियो आहे। मौरूसी सर्वे ज़मीनूं MDA जे नक्शे में बहरिया टाउन खे पास करे ॾिनियूं वयूं आहिनि, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। कादिर बख़्श कलमती मलीर जे चूंडियल नुमाइंदनि ते छिती तनक़ीद कंदे चयो त हू मक़ामी माण्हुनि जी मदद करण बजाए चवनि था त माण्हू पाण बहरिया टाउन खे ज़मीनूं विकिरो करे रहिया आहिनि। आउं खेनि चवां थो त हू रेवेन्यू रिकॉर्ड चेक कराइनि त जीअं खेनि ख़बर पवे त मलीर जे 80 सैकड़ो मक़ामी माण्हुनि जूं ज़मीनूं ज़बरदस्ती ट्रांसफर करे कब्ज़ो कयूं वयूं आहिनि। हुन चयो त ही मामूली मसइलो न आहे, असांजे वजूद ऐं बका जो सवाल आहे। मलीर जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे माण्हुनि जी मालिकी लाइ अमली तौर मैदान में अचनि त जीअं गॾिजी जिदोजहद करे सघिजे।